अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, शायरी जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां नंगर अदबी घर ठठो पारां मकलीअ ते सिंधी उर्दू मुशाइरो मुनक़द कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूद, जंहिंमें भलोड़ शाइरनि डॉक्टर मोहम्मद मारूफ खुश्क, हमीद मेहरानवी, नूर सिराई, इकबाल शाहीन, मोहम्मद बारण, गुल बीबी शाह, रमज़ान मेमण, फ़कीर अकरम मंगणहार, नबी बख्श बहराणी, एहसान हालिपोटो, सजण जोखियो, मंसूर बहराणी ऐं ॿियनि पंहिंजे नकोर शाइरी ॿुधाए महफ़िल मोहे विधी। उन मौक़े ते ॾात धणी चयो त शाइरी रूह जी ग़िज़ा हुजण सां गॾु शऊर ऐं जिदोजहद जो वाहिद गस आहे। सिंध में शाइरी खे वॾी अवलियत हासिल आहे। सिंध जी शाइर हमेशह धरतीअ सां मोहबत ऐं प्यार खे पंहिंजे लफ़्ज़नि सां माल्हा ठाहे चमकंदड़ समाज तख़लीक़ करण जी कोशिश कई आहे। हुननि जो चवणु हो त शाइर कंहिं ॿोली ऐं सरहद जो मोहताज नाहे, हू प्यार ऐं अमन जो पैगाम ॾींदड़ सफ़ीर आहे। नौजवाननि में वॾियूं सलाहियतूं आहिनि, हू शाइरी खे नवां रंग भरे सघनि था। उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे। शाइरनि जो मुशाइरे खे ख़िताब। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।